घोटकी जे DW शुगर मिल्स इंतजामिया पारां ॿोॾि ऐं बरसात मुतासिरनि जी इमदाद जो सिलसिलो जारी। सवे मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो। JKT जे DW फील्ड रिलीफ फंड कैंप घोटकी पारां ॿोॾि ऐं बरसात मुतासिरनि खे इमदाद फराहम करण लाइ ॿियो रिलीफ कैंप कादरपुर लोकबंद भरिसां ॻोठ आरिफ चाचड़ में क़ाइमु कई वई। रिलीफ कैंप में कर्नल ख़ालिद सुहेल, जनरल मैनेजर सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशन GW शुगर मिल्स लिमिटेड यूनिट 3 घोटकी 10 ॻोठनि जे सवे मुतासिरनि ने इमदादी सामान विरहायो, जंहिंमें खेमा, तरपाल, मच्छरदानी ऐं ख़ुश्क राशन शामिल हो। हुन मौक़े ते मुतासिरनि खे ख़िताब कंदे कर्नल ख़ालिद सुहेल, जनरल मैनेजर जो त GW ग्रुप हमेशा घोटकी जी तरक्की खुशहाली लाइ कमु कयो आहे। ॾुख जी हिन घड़ी में ॿोॾि मुतासिरनि सां गॾु आहियूं ऐं इन्हनि जी हर मुमकिन मदद करे रहिया आहियूं। 2010 जी ॿोॾि में मुतासिरनि जी दिलि खोले मदद कई हुई। कर्नल ख़ालिद सुहेल, जनरल मैनेजर वधीक चयो त शुगर मिल्स सवे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फराहम कया। हुन चयो त माज़ी में मिल ज़िले हुकूमत खां 85 स्कूल एडाट कया हुया, जिन में 7,500 ॿारनि खे 10 सालनि ताईं तालीम ॾिनी वई। इलाइक़े में केतिरा ई नवां स्कूल ठाहिया विया। माज़ूर माण्हुनि में सवे व्हील चेयर विरहायूं ऐं इलाइक़े जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणायो। जहांगीर ख़ान तरीन जी सखाफ़त जी वाखाण कई ऐं वॾी तइदाद में ॿोॾि ऐं बरसात मुतासिरनि लाइ फंड फराहम करण ते संदसि शुक्रियो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।